अस्सलाम वालेकुम दोस्तों। फलदीनपुर ज़िला कौंसल पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो जी तरफ़ का मोहतरम उरुस अलाशरी जेकी नामज़द उम्मीदवार है, सो असां अॼु उन सां गॾु वेठल आहियूं ऐं उन खां पुछा कंदासीं उहा केतिरी उमेद रखे थी अवाम में, उन केतिरी वर्क कई आहे ऐं छा सिचुएशन आहे बलदियाती इलेक्शन में। बाक़ी 2 ॾींहं बचा आहिनि, सो इंशाल्लाह दुनिया उमेदनि ते क़ाइमु आहे। जेके बि उमेदा खणी निकिता आहिनि मां यकीन सां चवां थो पंहिंजी मंज़िल ते पहुचंदा। अदी तव्हां ॿुधायो तव्हां केतिरी वर्क कई आहे ऐं केतिरी उमेद रखो था पंहिंजे अवाम में। असांखे तमामु घणा पुरुमीद आहियूं, छो जो अवाम जेके अठुल जी इन्हनि जा कोई बि मसइला हल न थिया आहिनि। त असां जंहिंजे ॻोठ में विया आहियूं त उन्हनि माना इहे मसइला ॿुधाया आहिनि त उन्हनि खे पाणी जो सिस्टम न आहे, ड्रेनेज वग़ैरह जो सही कोन्हे ऐं हॉस्पिटल्स में दवायूं मुहैया कोन्हनि उन्हनि वटि। त असां इनशाला उन्हनि जा इहे मसइला हल कंदासीं ऐं औरतुनि जा जेके उन्हनि खे मसइला दरपेश अचनि पिया डिलीवरीज़ वग़ैरह में, उहे बि मसइला हल कंदासीं। तव्हांजी ज़िंदगी का ख़्वाहिश तव्हां जॾहिं माना इलेक्शन खटी करे फतह इंशाल्लाह हासिल कंदो, मां बि उमेद कयां थो तव्हां फतह हासिल कंदो। तव्हांजी माना पहिरीं ख़्वाहिश छा आहे त माना सभ खां पहिरियों कमु कहिड़ो कराईंदो? मुंहिंजी सभ खां पहिरीं इहा ख़्वाहिश आहे त हिते जेको तालीम जो निज़ाम धरम भरम लॻो पियो आहे, नियाणियुनि जी तालीम सां घणो उन्हनि खे माना पोइते रखियो वियो आहे, त इनशाला उन्हनि जी तालीम ते घणो कमु कबो। सही, छो त चवंदा आहिनि मर्द पढ़ियो फ़र्द पढ़ियो, औरत पढ़ी त घर पढ़ियो। तमामु बहितरीनु सोच आहे तव्हांजी, छो त जिते बाहि बरदी आहे सा जाइ सड़दी आहे। तव्हां पाण बि कंहिंजी न्याणी आहियो, ज़ाहिर आहे तव्हांखे बि माना इहा तकलीफ़ महसूसु थींदी हूंदी त असांजे शहर जूं न्याणियूं बेतालीमूं छो आहिनि। जंहिंजो असां वटि शौर न आहे त वजह इहा आहे असां वटि घरनि में तालीम न आहे। असां वटि वॾी मयारी आहे त असांजी न्याणियुनि जी तालीम छो आहे। माशाल्लाह तव्हांजो काफ़ी सारी ज़िंदगी जो मतिलबु गुनवा भुट्टो जी पार्टी में तालुक़ु रहियो आहे। मां ॾिसंदो अचां थो असल खां वठी, ऐं दजाली दौरु हले थो, छो त असांजी सिंध में हिकिड़ो पहाको आहे, चवंदा आहिनि त असां वटि न्याणियुनि जी इज़त वधीक हूंदी आहे, छो त न्याणी सतन क़ुरान जी जाइ ते हूंदी आहे। ऐं मां तव्हांखे जशपेश कयां थो, तव्हां अहिड़े दजाली दौर में बहादुर थी बीठायो, चङा भला जवान बि हिमत वारे वेही रहिया, जंहिं पंहिंजो रिज़न ॾेई छॾियो त बाबा असांखे इलेक्शन न आहे वेणी, छो त अलाह ॾिसे थो मूंखे एॾी वॾी ख़ुशी थी आहे। ईअं लॻे थो माना तव्हां का माना न्याणी न आहियो, की बहादुर कोई मर्द आहियो, छो त अहिड़े दजाली दौर में कंहिं ज़ालिम सां मुंहुं ॾियणु, कंहिं जिबर सां मुंहुं ॾियणु, मां त ईअं सम्झां थो त माना तव्हांखे फ़रिश्ता हूंदो। अलाह साईं तव्हांखे हयात ॾींदो, अलाह साईं तव्हांजी उमेदां पूरियूं कंदो। ऐं उमेद कयूं था असां बि अवाम में, पंहिंजे शहर वासियुनि में इंशाल्लाह पंहिंजो वोट जो सही इस्तेमालु कंदा, मूंखे त ठपो हणी इंशाल्लाह तव्हांखे कामयाबु कंदा। तव्हां बि उमेद रखो, इंशाल्लाह ताला फतह तव्हांजी थींदी।